नाज़िन ॾखण वेझो ट्रैक्टर ट्राली कल्टी थियण जे नतीजे में पोरियत फोतई ड्राइवर ज़ख़्मी थी पियो आहे। उन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे मेराठ जो रिपोर्टर नदीम ठहीम। जी नदीम, छा तफ़सील आहिनि? जी ॾखण लॻे नदी शाह वग़ैरह थाणे जी हद रतोदरो हाईवे रोड ते जिलानी होटल भरिसां सिम शाख आहे। उते ट्रैक्टर ट्राली जो टायर जेको स्पीड जो हुयो ट्रैक्टर हुन जो टायर निकिरी वियो। जेको साइकिल सवार जेको हुयो पंहिंजो मज़दूर हिदायतुल्ला पुटवाली गो चनो जंहिंखे उहो टायर लॻो जेको हो थी वियो ऐं जेको ट्रैक्टर हुयो उहो पलटी थी पियो। उन जो ड्राइवर इरशाद जेको आहे उहो सख़्तु ज़ख़्मी थी वियो, जंहिंखे नाज़ुक हालत में रतोदरो इस्पताल मुंतक़िल कयो हो। ऐं नाज़रीन खे इहो बि ॿुधाईंदा हलूं त जेको हो थी वियो आहे त उनजो जेको लाश आहे उहो पोस्टमार्टम लाइ ॻरियासी में वियो आहे। ऐं पुलिस जो चवणु आहे त जांच करे रहिया आहियूं, वधीक जांच करे रहियासीं। नदीम, तव्हांजी महिरबानी।